अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं आहियां अली हसन अब्बासी ऐं जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजो ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे हिकिड़ी मिलंदी आहे ज़िंदगी, जिया पेज जाखोड़ में सुंदरता जूं 51 कहाणियूं। सिंधीकार महमूद मुग़ल, छपाईंदड़ मर्ता पब्लिकेशन हैदराबाद सिंध, फरवरी 2021। कहाणी आहे जे उल्फत आहे त इज़हार ज़रूरी आहे। 10वीं क्लास। मां जीअं ई अंग्रेज़ीअ जे क्लास में वेठुसि त मूं पंहिंजे भर में वेठल डेस्क ते निहारियो ऐं निहारींदो ई रहिजी वियुसि। उहा हिकु लहज़े में मुंहिंजी बहितरीनु दोस्त बणिजी वई। मूं संदसि डिघनि लचकदार वारनि ॾांहुं निहारियो ऐं चमकदार अखियुनि जी नज़र खे महसूसु कंदे सोचियुमि, काश उहा मुंहिंजी हुजे। लॻुमि त हिन खे त अहिड़ो कुझु बि महसूसु न पिए थियो जेकी कुझु मां हिकदमि महसूसु करे रहियो हुउसि। संदसि हुन ॻाल्हि जी ॼाण मूंखे पइजी रही हुई त उहा अहिड़ो कुझु सोचण वारी नथी लॻे। क्लास खां पोइ उहा मूं वटि आई ऐं अॻूणे क्लास में थियल कम बाबति नोट्स घुरियाई। उहा काल्ह कोन आई हुई ऐं खेसि हुननि नोट्स जी शदीद ज़रूरत हुई। मूंखेसि नोट्स ॾिना त हुन हथु मिलायो ऐं महिरबानी मञी। मूंखेसि ॿुधाइण पिए घुरियो त मां रुॻो ख़ासि दोस्त नथो थियणु घुरां। मां हिन सां पहिरीं नज़र में प्यारु करणु लॻो आहियां, पर अलाए छो एॾो शर्मीलो आहियां जो चई नथो सघां। मूंखां उहो सभु चयो न थियो, अलाए छो चयो न थियो। 11वीं क्लास। फ़ोन वॻी, परियां हूअ हुई ऐं रोई रही हुई। ॿुधायई पिए त जंहिंसां हुन प्यारु कयो आहे उन कीअं संदसि दिलि टोड़ी आहे। हूअ अकेलाइप महसूसु करे रही हुई ऐं मूंखे सॾे रही हुई। मां वटि हलियो वियुसि। संदसि भर में वेठे नेणनि में निहारींदे मूं सोचियो जे हूअ मुंहिंजी हुजे हा। 2 कलाकनि खां पोइ हिकु फिल्म ॾिसण ऐं चिप्स जे 3 पैकेटनि जे खाइण खां पोइ हुन मोकिलायो, मूं ॾे निहारियई ऐं चयई महिरबानी ऐं भाकुर पाताई। मूंखेसि ॿुधाइण पिए घुरियो, मां चाहियां थो त मां रुॻो ख़ासि दोस्त न हुजां। मां हिन सां मुहबत थो कयां शदीद, पर मां अलाए छो माठ करे उतां उथी आयुसि। सीनियर क्लास। हिकु ख़ूबसूरत ॾींहं जो हूअ मूं वटि हली आई। अॼु मुंहिंजो दोस्त बीमार आहे, हू नाहे आयो। मूं वटि त का दोस्त हुई ई कान। 7वीं ग्रेड में ई असां वाइदो कयो हो त जे असां मां कंहिंजो बि दोस्त न आयो त असीं हिक ॿिए खे ॿुधाईंदासीं ऐं ख़ासि दोस्त वांगुरु हिक ॿिए जो साथ ॾींदासीं। असां ईअं ई कयो। उन राति जो संदसि घर जे ॾाकिणियुनि ते बीही मूं संदसि अखियुनि में निहारियो। हूअ मुर्की, संदसि मुर्क ऐं अखियूं बेहदि हसीन हुयूं। हुन चयो, ज़बरदस्त वक़्तु गुज़ारियोसीं, तुंहिंजी महिरबानी, ऐं मुंहिंजो हथु झले वरिताईं। मूं हिन खे ॿुधाइण पिए घुरियो त खेसि उहा ख़बर पवणु घुरिजे त मां रुॻो ख़ासि दोस्त नथो रहणु घुरां। मां हिन सां बेहदि प्यारु कयां थो, बसि खेसि चई नथो सघां। ग्रेजुएशन। ॾींहुं लंघियो, पोइ हफ़्तो ऐं महीना गुज़री विया। मूं अखि अञा छिंभी बि कोन हुई जो ग्रेजुएशन थी वई। उन ॾिहाड़े मूं संदसि हसीन सरापा खे स्टेज ते डिग्री वठंदे ॾिठो। मूं हुनखे पंहिंजो करणु पिए घुरियो, पर हुन वटि मूं लाइ अहिड़ो को बि तसवुरु न हो। उहो मूं ॼातो पिए। सभई घर विया पिए। वञण खां अॻु हूअ मूं वटि ग्रेजुएशन गाउन ऐं टोपीअ में आई। संदसि सुसनाकी वधी वई हुई। अखियुनि में लुड़क हुअसि। मूंखेसि भाकुर में भरे वरितो। तो सॼो अरसो मुंहिंजो बहितरीनु दोस्त रहीं। संदसि आवाज़ में ॾखणी हुई। मूंखेसि ॿुधाइण पिए घुरियो, तूं ॼाण, महिरबानी करे ॼाण त मां तोसां प्यारु कयां थो। मां चई न सघियुसि, उन शर्म जो मां छा कयां। शादी। मां ॼञ में वेठल हुउसि। संदसि शादी थी रही हुई ऐं हूअ कंहिं ॿिए जी थी पए। मूंखेसि पंहिंजो करणु घुरियो हो, पर उहा हाणे कंहिं ॿिए जी रफ़ीक़े हयात हुई। खेसि उहो अहसासु ई कोन थियो त मुंहिंजा कहिड़ा अहसास हुआ। गाॾीअ में वेहंदे हुन मूंखे ॾिसी वरितो ऐं हैरानीअ मां पुछियईं, तूं आयो हुएं? सोचियुमि चवांसि कीअं न चाहां। मुंहिंजी माठ खे ॾिसंदे हुन चयो, तुंहिंजी महिरबानी, ऐं सभिनी जे साम्हूं मूंखे भाकुर पाताईं। मूं सोचियो चवांसि, मां तोखे पंहिंजो करणु पिए घुरियो। तूं मुंहिंजी मोहबत आहीं, पर मां सदाईं जीअं चुपचाप संदसि गाॾीअ खे वेंदो ॾिसंदो रहियुसि। मौत। साल गुज़रिया। मां उन ताबूत ॾांहुं निहारियां थो जंहिंमें उहा छोकिरी लेटियल आहे, जंहिंजो मां ख़ासि दोस्त हूंदो हुउसि। चर्च में सर्विस दौरान हू संदसि डायरीअ मां हिकु इक़्तिबास पढ़नि था।
जेको हुन पंहिंजे हाई स्कूल जे ज़माने में लिखियो हो। मां हुन ॾे निहारींदी रहां थी ऐं शिदत सां चाहियां थी त हू मुंहिंजो हुजे, पर खेसि उहो सभु अलाए छो नथो महसूसु थिए। मां खेसि ॿुधाइण थी घुरां त मां चाहियां थी त हू ॼाणे त मां संदसि ख़ासि दोस्त नथी बणिजणु घुरां। मां हिन सां बेहदि प्यारु कयां थी, बसि शर्म रोके थो। मां खेसि चई नथी सघां। मुंहिंजी दिलि चवे थी त हू मूंखे ॿुधाए त हू मूंसां प्यारु करे थो। मूं सोचियो खणी चई छॾियां हा ऐं बसि रोअंदो रहियुसि।